जिंदगी बरहका और मौत भी बरहका। वो जिंदगी कंहिंखे केतिरी मिले पर मौत बरहका। कफन में शका पर रब मौत दे त ईमान कलमे शहादत वारो जो आमीन। गाल समझो था। जेके अग में नजर अचन पया अज हे नजर नथा अचन पया। छो त ही जहान फानी आ, हर कंहिंखे पंध अॻिते आ, सफ़र अॻिते आ, जहान छॾणो आ, बका रब जी ज़ात खे आ। हीअं खणी चवां जंहिंजे करे रब ही जहान ठाया बणाया जोड़ाया। जेके मक़सूद काइनात वजह काइनात मुहम्मद रसूलुल्लाह जंहिंजी ज़िंदगी तय्यब 63 साल आख़िर दुनिया छॾी आ। चओ न सुभान अल्लाह। छो त मौत हिक कुल आ। मौत खां माण्हू आजो थी हिक दफ़े मौत जो मज़ो चखे करे अॻिते हली वञी पंहिंजे मालिक हक़ीक़ी ऐं असली माग ॾे वञणो आ, पुॼणो आ। असली माग अॻे आ। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾियूं कुर्बानियूं जो पैगंबर पाण फरमायो आ त उम्मत जा थोरा लाहे चुको आ। अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो। छो त दीन इस्लाम जे अंदर जेती कुर्बानी अबू बकर सिद्दीक़ ॾिनी आ उन जो गवाह शाहिद रब जो कुरान आ। इहो त उहो आ जेको सफ़र में हज़र में हिजरत में गार में जो मज़ार में गॾु आ। इहो त जुदा थियणो ई नाहे। कोई माउ जो लाल अबू बकर खे ऐं उमर खे जुदा नथो करे सघे। छो त पैगंबर पाक मदीने पाक जे अंदर हाओ साईं जन नसियो हो, ॿुधायो हो, इशारो कयो हो। हा कला नुवास यौमल क़ियामा। ओ मुंहिंजा उम्मतियो सहाबियो ॾिसो था। हा साईं ॾिसूं था। विच में अवां हो हेॾो अबू बकर आ हेॾो उमर आ। साईं जन फरमाए मूसा अॼु दुनिया में भी गॾु हन, महशर में भी मूसा गॾु उथंदा गॾु हूंदा। अल्लाह जे रसूल फरमायो हा कलाम बस यौमल क़ियामा। शिकारपुर जा मुसलमान इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा इशारो ॾेई वया, समझाए वया, पेशन गोई करे वया। अॼु पेशन गोई जो नतीजो इहो आ जो अबू बकर उमर पाक नबी सां गॾु रोज़े अतहर में आ। क़यामत क़ाइम थींदी। मुंहिंजो ईमान कीदो आ नंढा वॾा पोढ़ा जवान मर्द औरतूं जेके दुनिया छॾे लॾे हिन फानी जहान मां हली करे अॻे जहान ॾे ईंदा। वरी क़यामत जे ॾिहाड़े में जहान मां निकिरी करे असली अब्दुलाबाद वारे जहान में पेश थींदा। यानी कब्र मां निकिरी करे महशर जे मैदान में ईंदा। पहिरियों रोज़े अतहर जे अंदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा पंहिंजे ॿिनि यारनि वफ़ादारनि कुर्बदारनि सच्चारनि ॿिनी सहरनि जे विच में उथंदा। अबू बकर हेॾो आहे उमर हेॾो आहे। अॼु रोज़े अतहर में ॿई गॾु थी बाद में जन्नतुल बक़ी जा जेके कब्रस्तान में मदफून थियल थी बाद में उथारिया वेंदा। ये भी रिवायात जे अंदर अचे थो जन्नतुल मुअल्ला जेको मक्के वारो वॾो कब्रस्तान आहे उहे उथारिया वेंदा। पोइ दुनिया जे अंदर जेके जिथे मरी विया कब्रनि मां निकिरी करे ॿाहिरि ईंदा महशर जे मैदान में कटे ॾींदा। अबू बकर उमर साईं सां गॾु हज़र में सफ़र में हिजरत में गार में पर मज़ार में अॼु ॿई गॾु थी। ये पाण न आया थी मुस्तफा घुरिया थी। इन कुफ्र के ज़ोर हो इस्लाम कमज़ोर हुयो। इमामुल अंबिया जो बचपन वारो ज़मानो भी अजीब हुयो जो अम्मा हलीमा खणी करे वई आ ताइफ जे अंदर। अम्मा पहुची पई आ
जेके सहेलियूं रस्ते में पुछन पयूं हलीमा दे त ख़बर सवारी के खां मटाई थी अम्मा हलीमा फरमान लगी सवारी सागिया सवार मटायो वाह अम्मा हलीमा भाग तुझा भला जो रहमत बरकत तुझे घर में अची वई मुझो महबूब मुस्तफा तुझे भागी नसीब में अची वयो अज अम्मा हलीमा जे घर में मुस्तफा आया जे सवारी कमजोर ते मुस्तफा सवार था उन सवारी पहियों नंबर खयो आयो पैगंबर जी बरकत ओ दुनिया जा इंसान एकड़ो त पैगंबर जो इहो सफर होयो जेको मक्के खां बचपन में अम्मा हलीमा सा बचपन वारे दौर में ताइफ ताई थी पयो मुस्तफा जे सवारी ते सवार होयो उहा सवारी त कमजोर ही पर पैगंबर जे बेहण सा सवार थियण सा सवारी में ताज़गी अची वया एकड़ो पैगंबर जो सफर अजीब वडो लंबो चौड़ो अजीब सफर मेराज वारो सफर मेराज अव्वल हिजरत वारो सफर बादमिया मेराज वारे सफर में जिब्राइल अमीन रफीका दोस्ता कडवा जिब्राइल अमीन पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दे खिदमत अक़दस में मक्के पाक जे सरजमीन ते हाजिर थियो छो त अल्लाह जो इहो हुक्म मुस्तफा आराम में हुया एक रिवायत के अंदर जे तो जिब्राइल अमीन पंहिंजा नूरानी पर खोले करे पाक नबी जे कदमन के हया ई रिवायत के अंदर जे तो जिब्राइल पंहिंजी काफूर वारी पेशानी पाक नबी जे कदमन ते मिलाईया अया साईं के थकान महसूस किया साईं जागी पया जिब्राइल के जवन पया जिब्राइल खैर दा जो अधरात बंध पयो जिब्राइल अर्ज़ कयो सोना साईं अज वसल विसाल जी रात अज रब जे दीदार जी रात रब जे मुलाकात जी रात अज अवां जे इस्तिक़बाल इंतजार में सवाल नबी बैतुल मुक़द्दस में कटे जान साईं तवां जो सफर ज़मीनी भी आ पर आसमानी भी सफर जिब्राइल अमीन पाक नबी सा गड सफर में हलंदो पयो जेके विच में माग अची वया जायूं चूई जहान मिली वया जेके मकामात जेके शयूं नज़र अचन पयूं जिब्राइल ने सीधो तो वनी जेकरे मेराज जो महीनो हुदिया त सॼी ॻाल्हि मेराज ते कया परमात्मा जे साम्हूं थोड़ो खाको पेश कया जिब्राइल अमीन साण थो हले पयो ज़मीनी सैर हुयो बरकत का कास्ताई हुयो रब कुरान में जिक्र कयो रब तो फरमाए सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير ज़मीनी सैर शुरू थियो बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस ताईं आसमान जन्नत का पूरा कदे साईं सैर कयो वरी मथे पहिरियों आसमान ॿियो टियों चौथों पंजो छहों सतों सतें आसमान ते सिदरतुल मुंतहा जिब्राइल जी चाया जिब्राइल ते भेजी वियो अल मुस्तफा के कंदो पयो सोना मुझी इंतहा अवां जी इब्तिदा साईं अॻिते मान हल्ला जे हल्ला द पर सड़ी वींदा ये ॻाल्हि ज़हन में रख जाए जिब्राइल अमीन रफ़ीक त बणियो पर मोड़ ते बीह रहियो अबू बकर सिद्दीक़ भी हिजरत वारे सफर में रफ़ीक बणियो पर तोड़ ताईं हलंदो पयो न कीबायो ताईं न कथायो ताईं न लहरायो ताईं न कोई ते कदम हटायो ताईं अबू बकर जी दिलबर अज रात निकरणो अबू बकर सिद्दीक़ उन महल खां वठी करे इंतजार में रात थिया सिज लही वयो मुस्तफा अबू बकर जे घर अची वयो दरवाजो खड़काईंदो वयो अबू बकर अव्वली मौजूद हुयो अबू बकर सिद्दीक़ फरमाए सोना आशिको मां जे इंतजार में सुभान अल्लाह सही जन फरमाए अबू बकर मक्के जे सरदारन मीटिंग कया अल्लाह मुझी मीटिंग वारी राज वारी गाल मुखे कया अज रात हलो अबू बकर सिद्दीक़ फरमाया आका जने तवा मेराज खां मोटी आया हा तवा हिकड़ी गाल कई
वो मां ज़हन में अञा ताईं सांठियूं आहियूं तैयारी उन महल खां वठी कयल साईं जन फरमाया अबू बकर घुमंदा वियासीं तूरे सीना बैतुल लहम यसरब खजन जा बाग जिब्राइल चवे तो सही दारुल हिजरत यसरब हुकुम ईंदो तव्हां मको छॾे हिजरत करे हिन शहर में ईंदो साईं मूंखे पक पइजी वई त पोइ अलाए कॾहिं बि हुकुम मिले उन ॾींहं खां वठी मां तयारीअ में लॻल हुउमि और मंझंदि जे टाइम ते साईं जन अची करे इहा ॻाल्हि राज़ वारी ॿुधाई आहे मोटी विया अलीअ खे सॾु करे चवनि पिया अली जी दिलि बर नबी हे अमानतूं माण्हुनि जूं तोखे ॾियां ये फिलाणे यहूदी जी अमानत फिलाणे जी ये फिलाणे जी ऐं बिस्तरे में राति अॼु तूं सम्झां सुबुह अमानतूं सारे संभाले ॾेई करे पोइ तूं अचिजां चओ अली शान वारो के पुछण वारे पुछा कया अली दे त ख़बर रात कीअं गुज़री हालांकि खतरनाक जाइ बणजी वई आहे कीअं हर सरदार पंहिंजे पंहिंजे कौम कबीले मंझां नौजवान पहलवान तैयार कयो आहे अधरात खां पोइ पैगंबर जे मथां वार थींदो अस्तगफिरुल्लाह अल्लाह हाओ रब तुंहिंजी हिकमत आहे साईं जन फरमाया अली अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो मुंहिंजे बिस्तरे में तूं सुम्ही पइजां इत्मीनान कजां ख़ुदा जो कसम आहे अली मुर्तज़ा खे एॾो यकीन थी वियो हालांकि मक़तल वारी जगह या खतरे वारी जगह या तूं पंहिंजे दिलि ते हथ रखी सम्झजां दोस्त पोइ चवई राति तोॾे ख़ैर न आहे छो मां ॿुधी आयो आहियां दुश्मन तुंहिंजा राति तो ते हमलो कंदा अब निंड ईंदी अलरट हूंदो या सॼी ख़बर अली मुर्तज़ा खे पई आहे साईं जन चई आहे अली बिस्तरे में तूं सम्झां अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो मां अबू बकर सिद्दीक़ खे साण वठी थो वञां मुझो ईमान अकीदो आहे शिकार परवारो ये अबू बकर सिद्दीक मुस्तफा सां सफर में गड्डा त अल्लाह जो हुकुम आहे ये अली मुर्तज़ा जे हवाले अमानतूं हन या बिस्तरो अली जे हवाले या ये अल्लाह जो हुकुम आहे छो त मूंखे क़ुरान में ये ॻाल्हि थी मिले व मायन ते को अनिल हवा इन हुव इल्ला वहयुहा अज सोने साईं अबू बकर के साण खणी करे निकता एडे तका फर सरदार भी पाक नबी जी उन माग ते जुई ते उन घर ते का करे आया संत बिस्तरे में अली मुर्तज़ा या मोटी वया अली मुर्तज़ा के खबर ही को नहीं शो त पाक नबी जे बिस्तरे में एडो लुत्फ ऐं मज़ो अची वयो आ जो सारी रात गुज़री वई आ जेके खबर ही न पई आ त का आया या न आया इसी करे हली पया यार वयो हूंदो होने सिद्धो अबू बकर सिद्दीक जे घर आया दरवाजे ते आया न्याणी निमाणी मौसूम निकरी आई अबू बकर सिद्दीक जी अबू जाल पूछा तो करे देख वर तुंहिंजो बाबू है उनजो साथी उनजो दोस्त काॾे विया न्याणी निमाणी चवे थी अबू जाल ख़बर सभु आहे पर ॿुधाईंदी मां कोन सैयदना सिद्दीक अकबर पंहिंजे गुलाम खे चई छॾियो हो त बकरियूं काए चारे रात जे टाइम ते ॾुही खीर मथे खणी अचिजां पंहिंजे पुट अब्दुल्ला के साईं जन चयो हो कि अबू बकर पंहिंजे पुट खे चयो हो त ॾींहं जो सारे मके जे माण्हुनि जी वाइस हुई रही हाला वाल वठी जाच करे रात जे टाइम ते तूं जी ख़बर ॿुधाए जाए असां निकिरी करे हलूं था पिया जीअं जो निकिरनि था त जंहिं रस्ते खां साईं जन वञनि था जेके मके खां निकिरण वारा रस्ता हुया उते अबू जाल वारा माण्हू बीहारिया हुया मता ख़बर पवे मता निकिरी
निकरी वजन मानू त बीठा पर इन बालत अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो सोना है त मानू खोड़ बीठा ने रिवाजा के अंदर जे दो दिन घाट दे रस्ते ते मानू 12 मानू बीठा हुया पैगंबर के रब जो हुकुम मिली वयो महबूब वारी जी मुठ भरे करे मिट्टी जी मुठ भरे करे उछलायन तुजो कमा सारन जे अखिन ताई पहुंचायन अंधो बनायन मामला जो कमा इन मंदर के रब कुरान में जिक्र कयो वमा रमईत इल रमईत वलाकिन अल्लाह गरमा यो पैगंबर जो मौजूद मेरा सजो मौजूद पर हिजरत वाले सफर में खोड़ सातरा मौजूदा ज़ाहिर थियन पया अजो मुस्तफा अबू बकर समय देता निकरी करे हली पया सारी रात गुज़री वया पंध में लगी वया अजो जबल अची वयो ॾींहुं थींदो पियो मुझे साईं अबू बकर के चयो अबू बकर जी दिलबर यकीन पीछो कंदा पेरो खणंदा अबू बकर हाने कुछ घड़ियों कुछ पर मथे गारा इन जबल दे चढ़ो सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु आई उठ गुलाम के मोटाए ऐ गाल करे छड़े नो बोटी वजी रात जो अची करे पुछाए जाए हाल वाल बुधाए जाए तो के असां जने चऊं त वरी उठ काए जा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ऐ मां कार के अंदर मथे था वञो पया ही जो मथे चढ़ाई ऊंचाई नजर ईंदी पया अबू बकर सिद्दीक कयो अल्लाह जा रसूल रस्तो डाडो दुखियो आ मुझे दिल बर्दाश्त नथी करे भैया का रब मुके हिम्मत तौफीक दी दो तमा मुझे कुल्लन ते सवार थियो अबू बकर तमा के मथे खड़ी नी दो ओ शिकार फरजा मुसलमानो तू पंजे दिल ते हथ रख जाए पंजे ज़मीर का फैसलो वठ जाए रे भी हज उम्रे ते वजी ते इन खार ते नजर रख जाए जे चढ़न दी कोशिश कोढ़ो न करे सकदो कोढ़ो कोन चढ़ी सकदो नौजवान भी चार सायों करे 4000 बुलंदी फुट दे मथे चढ़न जे लाए वक्त भी खपे कुवत भी खपे तो वाह अबू बकर सिद्दीक जो नबूवत जो बार मथे खयूं वनी दो पयो एक ईसाई में अबू बकर सिद्दीक मथे वयो अंदर खार के अंदर सफाई करे सारा सुराख कपड़ो फाड़े बंद करे एकड़ो सुराख रहो अबू बकर सिद्दीक जो न विछाए करे खुड़ी उन दे लई करे पाक नबी के आराम कराए पे केरो खयो आया अबू जहल जने न्याणी मौसम में मानी के थप्पाणी करे चयो बुधाए छो नथी जे खबर सबा पर बुधाई दी मायना सिर जे किताबन में अचे थो त न्याणी मौसम खां मुंह मां खून पियो वहे कई मानू चे अबू जहल छितो छो थियो आ काडे वींदा रस्ता सब बंद हन छड बार के मौसम बार छुथो मारी काडे वींदा इते न होते गोलियों था पीछो कयो था पेरो खयो आया जेके बीठा रस्ते ते अड़े तवा के जी पियावा है हितो वजन पया उन्हें खबर थी छा चई एकड़ी चयो यार मुखे पासो कस में आयो लग में आयो थोड़ो मानू महसूस थियो मां सोच में त पंजे भरवारे जो पासो तो लगे मां अखियूं माटी दो रहे एड़ा मुझे अखिन में मिर्च पया अलाए छा होयो थोड़ो हवा लगी मक्खिन में मिट्टी पईजी वई मां अखियूं माटी दो रहे मां सोचो संके जो पासो आ पर पासो मोहम्मद ए अबू बकर जो हो तो कसम तो मानन मां टपी करे निकरी करे हली पया या अल्लाह जी कुदरत पैगंबर जो मौजूदो आ मुस्तफा अगे ही मिट्टी जी मुठ भरे करे ये जो पिटी कया जेके जिथे बीठा होया उते अखियूं माटन पया मुस्तफा ही वजन पया अलो बाबा पेरो खणो बाबा हिता वजनता वजी वजो जबल ते उठ कोई ते मोटिया बमाणू मथे वजन पया परेशान थी वया बाबा मथे वजन था हलो बाबा ठीक है कुछ गपल पंध छो त जबल जी जने ऊंचाई चढ़ाई थी अचे त हिकड़ो पैर नजर तो अचे बियो पैर लभी कोन तो वरी पोइते बिहार पया यार पोइते मोट त नथी आ
ये जो निहारन का बाबा पैर न अॻिते न पोइते मथे हिकिड़ो पैर हिकिड़े अकुल वारे माण्हू चयो मुंहिंजो अकुल इन ॻाल्हि ते बीठो आहे जेको गस मथे ॾुखियो आहे पेचूहो रस्तो ॾुखियो आहे मुंहिंजो अकुल वञे थो त अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे साथी मुहम्मद खे कुल्हनि ते खयो आहे छो त गस ॾुखियो आहे ऐं छो बि चलो भला चढ़ो मथे चढ़ी आया मथे सैयदना सिद्दीक़ अकबर उनजा पैर कदम ॾिसी करे छो त मथां ही जाए सैयदना सिद्दीक़ अकबर ॾिसी करे अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल हे त अचनि था पिया हिनजा पैर बि नज़र अचनि पिया इन मौके ते नबियनि जे सरदार सिद्दीक़ खे अहिड़ी दिलजाए ॾिनी आहे फरमाई ला तहज़न इन्नल्लाह माना ये खार के अंदर अबू बकर सिद्दीक के मुस्तफा दिल जाए तौरते जुमला चया पर जने जंगे ओद लगिया सूरत तौबा मदीने में नाज़िल थी यार करीम कुरान में उन मंजर के बयान कयो आ ईमानदारन सच्चारन वफादारन कुर्बदारन के रब समझायो आ रब फरमायो आ दे मुझे आका नबी जे सरदार जी तमाम मदद न कंदो मां त अल्लाह कादरा मां हर शे दे कुदरत रखंदो आ मां अचा पंहिंजे मखलूक के हुकुम कया जी बैतुल्लाह जी हिफाजत अबाबीलन जे जरिए कराई आ निमरूद के मलड़े मच्छर का मारायो इते रब करीम सारो हिजरत वारो वाक्यो जिक्र करे उ दवारे मानन के बुझायो साबिन की तसल्ली ॾियारे करे फरमाई इल्ला तंसुरूहु फक़द नसरहु अल्लाह इज़ अखरजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا पैगंबर जेके गार में जुमला सिद्दीक जे चया अॼु वो कुरान जो हिस्सो बणजी विया रब दो फरमाए दोस्त के जने पैगंबर चयो ला तहज़न इन्नल्लाह माना खुदा जो कसम मथे चढ़ी आया या रब जी कुदरत जाते इंसान बेबस थी वजन इंसान जा अकुल दंग थी पवन उतो रब जी कुदरत शुरू थी वेंदी अबू बकर के भी एडो यकीन थी वयो छो त पैगंबर चयो गम न कर परेशान न थी तो सा मूसा रब कदवा हालांकि अबू बकर उनजा पैर भी ॾिसे पयो कदम भी ॾिसे पयो या ॻाल्हि अबू बकर करे पयो पर पैगंबर एडो तसल्ली जवाब ॾींदो पयो तसल्ली बख्श जवाब मिली वयो अबू बकर इत्मीनान कयो आया पर ये रब जी कुदरत हुकुम मिली वयो आ कबूतरी आना लाथा कानियरे तानी हैया अची करे जंग रही वया चवन पया एक बे खां पुछन पया यार जे अंदर कार में माण्हू वजन हाथ तानियरे जे तानी न रहया ये जेका कबूतरी वेठी आ आनंद या काथो वेया पोटो पोइते मोटी नहीं आया आखिरकार अबू जाल वारन मक्के पाक जे अंदर ऐलान कयो आ इनाम रखियो आ 100 उठ सामान सुदा भरे ॾिना वेंदा जेकॾहिं पई कोई जिरा पकड़े अचे या उनखे क़त्ल करे खणी अचो के 100 उठ ॾिनो वेंदो इन लालच ते सुराका कढ लगी पयो 3 ॾींहं 3 रातियूं कार घणा ॻाल्हायो बस मां जल्दी बंदि थो कयां 3 ॾींहं 3 रातियूं कार में इति अबू बकर जो सॼो खानदान खिदमत में गुलाम भी खिदमत पियो करे पुट भी हवाल वठी पियो अचे सही ॻाल्हि थी आ खीर भी मथे रात जो पहुचे पयो हाल अहवाल मक्के जे सरदारन जो मिले पयो सोचो कुछ घट थी पयो अबू जहल मजबूर थी करे ऐलान करे पयो मानन के लालच दे पयो 3 ॾिहाड़न खां बाद में अबू बकर सिद्दीक ऐं साईं जन निकिता
पर इन मराहिल के अंदर इन खार के अंदर जेके वाक़िया सामू आया अल्लाहु अकबर यही त ॻाल्हि क़ुरान थो करे साईं जन खे जॾहिं आराम कराइनि पिया शिकारपुर जो मुसलमान सुने अली जे हवाले बिस्तरो नबी जो आ पर नबी जे लाए बिस्तरो जो अबू बकर जी झोला अजो मुस्तफा जे चेहरे अनवर में अबू बकर जी निगाह नजर आ एडो लुत्फ ऐं मज़ो अची वियो आ आशिक दीदार में महु मस्त थी वियो आ एडो बल्ला ना गुंडन कहन तो पयो आ जहर मथे चढ़ी अची वियो आ अबू बकर जा घोड़ा पाक नबी जे चेहरे अनवर ते जड़े गिरी पया त मुस्तफा सजाग थी करे चवण पया अबू बकर खैर ता आओ सही खैर अबू बकर एडा घोड़ा तुझे खिलमा किरण पया अबू बकर हाने ये जो पान संभालियो ये जो पाक नबी पुछा कर पया सजाग थी करे वेही करे अबू बकर के चवण पया अबू बकर जी जो उन सोराख तालत खया दमाग भी करो खयो अबू बकर चयो भाई हाई भला यो कारो वसीम यो नाम डंगणे पयो साईं मां तवा जे चेहरे अनवर जो दीदार पे कयो मुके का खबर को रही किया खबर पवे जो चेहरो अनवर अबू बकर सिद्दीक आ मोहम्मद जो दिसे पयो फना फिर रसूल थी वयो तो के वाक्यो बियो भी कुरान में नजर ईंदो ओ यूसुफ अलैहिस्सलाम ने हुस्न जी झलक के जिक्र मिस्र जे उत मांगियो कटियो आप पुछा जी कई वने तवा के त फ्रूट जे लाए कटण जे लाए चयो वयो तवा के ईजा लायो उहे और तो क्यों चमन पयो ओ गुलेगा तू सच्चिया असा यूसुफ जे हुस्न में मा मस्त थी वयो वे खबर ही न पई ईजा वजी पतो ही न पयो आंगरन जो ए त यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जी झलक ही एड़े त अबू बकर पाक नबी जे में जो चेहरे में निगाह नजर हुई अबू बकर के भी खबर कौन हुई तेरा जिस्म का हां कंट्रोल का जिस्म निकली वयो आ अखिन ताई जहर पहुंची वयो आ दिमाग ते जहर वठी वयो आ अबू बकर जा घोड़ा पाक नबी जे चेहरे अनवर ते गिरी पया मां ही चवा खुदा के ये करनो हो दिखाणो हो जो त दुनिया के अंदर सवा लख नबी रसूल अल्लाह ते दे आया रब्बे काबा जो कसम एड़ो कोई भी तो के उम्मती सहाबी नजर नहीं दो जे जा घोड़ा के नबी रसूल जे चेहरे ते गिराओ जन तो के नजर ही दो अबू बकर सिद्दीक नजर ही दो जे जा घोड़ा पाक नबी जे चेहरे अनवर ते गिरा रब्बे काबा जो कसम अज पैगंबर जो मौजूदो इते जाहिर थी दो पयो इमामुल अंबिया पे जो लुआब मुबारक कटी करे अबू बकर जो नाग वाली चाय डंग वाली चाय ते मक्यो आयो ओरे शहर जो सरसे तो हो दिमाग ताई सजे जिस्म में जहर फैल दी वई पर पाक मोहम्मद जे लुआब जे लगण जी देर हुई एडो असर आ जे जहर जे मथा पाक नबी जो लुआब हारी थी वयो सजो जहर खत्म थी वयो वाह अबू बकर दे खबर अबू बकर तो फरमाए पाक नबी जो लुआब लगंदो वयो जहर तक खत्म थी वयो लुत्फ एडो जिस्म में अची वयो टन दिहाड़न खां टन रातन खां पोइ जॾहिं निकरी हलन था हेॾे इनाम रखियल हो तवज्जो आहे लाज़मन काथे ॿी रात लगी हूंदी छो त 450-500 किलोमीटर मके खां मदीने ताईं सवारी उठजी सुराखा घोड़े ते तेज रफ्तार घोड़े ते थो अचे अबू बकर सिद्दीक ॾिसी फरमाया साईं हमरा थो अचे पर म्यान खां तरार बहार साईं जो सुञातो फिलाणो आहे अकल केस वेझो अञा आयो ही कोन सुराखा जो घोड़ो गोडन ताईं पथली जमीन में लही बेहजी वियो रुकजी वियो सुराखा अर्ज कयो साईं मेहरबानी साईं जन इशारो कयो सुराखा जो घोड़ो पथली जमीन में वरी निकरी पियो सुराखा बेहजी वियो साईं जन या गाल करे हली पया हल हला वरी सुराखा लालची ही सही
इनाम वॾो रखियल हो। शैतान जी पटियूं पढ़ायूं, वरी कढ लगी, वरी सुराका थो। इहो भी पैगंबर जो मौजज़ो। साईं वरी अचे थो, अबू बकर गणती न करे, अल्लाह मुहाफ़िज़ आहे। सुराका न मुड़े, साईं जा ये जुमला चवण वारा हा। सुराका जो घोड़ो वेठो त पुहतो, पर एतिरो लही वियो पेट ताईं सॼियूं जंघां सुराका जे घोड़े जूं लही वियूं, पर पाण बि घोड़े सां लो। सुराका अदब जा हथ ॿधी करे अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल, महिरबान रसूल, तौबा कई। साईं जेका मां ॻाल्हि कई तौबा कई, साईं सिरदान ॾिनो वञे। साईं जन फरमाया मूं वटि इहो पैगंबर जो मौजज़ो आहे। चओ न सुभान अल्लाह। लाज़िमन इन सफ़र में जानवरनि बि ॾिठो हूंदो। हा, जाथो लंघनि पिया, वञनि पिया, हजर शजर बि सलाम कनि पिया। हिकिड़ो वाक़ियो मां पढ़ियुमि, सुराका त मोटियो। नबी अलैहिस्सलाम मदीने पाक में पहुची विया, हुल हुली विया, राग खुली पिया, नंढड़ा ॿार गीत चवनि पिया। मुस्तफ़ा इमामुल अंबिया शहर मदीने में पहुची विया। अली जो इंतज़ार हुयो कुबा वारी जाइ ते। इते कुछ ॾींहं साईं निमाज़ूं अदा कयूं। इन जाइ ते कुबा मस्जिद तामीर कराई वई। साईं जन ऐलान कयूं विया त जेको कुबा वारी मस्जिद में बरकाता नफ़िल पढ़ंदो उनखे उम्रे जो सवाब मिलंदो। इन कुबा वारी मस्जिद जे करीब इन ही इलाइक़े में हज़रत सलमान फारसी जो बाग आहे। सम्झो था न, हिकिड़ो हज़रत सलमान फारस खां आयो हो, पैगंबर जो गुलाम थी पियो। ये हज़रत सलमान फारसी ख़बर थी। ॿियो सलमान बिन अक़वा, वो एडो स्पीड सां भजंदो हो जो घोड़े ते माण्हू चढ़ी उन सां गॾु भजे त हो घोड़े खे भी मारे वञे, एडो भजण में तेज। सुराका बिन सलमान बिन अक़वा ॾिठो त हाओ बगड़ जे वात में हरणीअ जो बच्चो आहे, ऐं कढ लॻुसि डुकी डुकी आख़िरकार हरण जो बच्चो छॾाई। हरणीअ जो बच्चो जे छॾाई त वो बगड़ परे वञी करे पोइ मोटी करे माण्हूअ वांगुरु ॻाल्हाए पियो। चवे पियो, अल्लाह जा बंदा, मां तुंहिंजी शइ तुंहिंजो ज़्यान त न कयो आहे, मां बुखायल हो, मुंहिंजे एॾो तूं कठ लॻो आहे। हज़रत सलमान बिन अक़वा हैरान परेशान थी करे आख़िर ॾिसे थो, अलाए जानवर, अलाए बगड़ा, अलाए जिन ताजुब में भी करे ॻाल्हाए थो ॾे ख़बर भला तूं आहीं छा? जानवर या तूं जिन? चवे थो मां जानवर बगड़ा। ताजुब छो थो करे पियो? जे ताजुब न जे करे थो कयां त तूं माण्हू वांगुरु ॻाल्हाए थो पियो। वरी बगड़ तो ॻाल्हाए पियो, ताजुब न कर, अॼु ॾस थो जाए वञो मदीने पाक जे अंदर लौलाक जो नबी, हैवानात नबातात जो नबी, जमादात जो नबी, नूरन नारन खाकिन आबिन जो नबी, इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अची वियो थी, पुजी वियो थी। वञो उनजी ज़ियारत करण जो गुलाम थी। हज़रत सलमान बिन अक़वा तो फरमाए, दिल में ख्याल वेठो वो त बगड़ हा चई करे जंगल में हलियो वियो। मां सोच में वेही रहियमि। आख़िर सोचे सोचे करे रुख कयूं सिधो मदीने ॾे। भॼंदो भॼंदो मदीने पाक में पहुतुमि। पुछा कयमि, आओ साईं जन साहबा जी कंजहरीअ में मौजूद हुया। मुहाजिर अंसार पैगंबर जे चौधारी वेठा हुया। ओ शिकारपुर जा मुसलमान। हज़रत सलमान बिन अक़वा सॼो हवालो ॾिनो। साईं ये ॻाल्हि पोइ ख़बर थी साईं जन छा फरमायो? हाओ सलमान, मूंखे जंगल जा जानवर सुञाणंदा। मुंहिंजो विजदान थो चवे इन बगड़ बि ॾिठो हूंदो पैगंबर जो चेहरो, इन सफ़र में दीदार कयो हूंदो, तॾहिं त ॾस ॾेई पियो। शिकारपुर वारो पैगंबर जे इशारो करे त वण भॼी अचनि, इशारो करे त गोछो खचीअ जो लड़की अचे, पैगंबर जे इशारो करे त चंड बद थी पवे।
पैगंबर वट जानवर शिकायतूं खणी अचनि दाहूं कनि पैगंबर जी दाह वरनाए सुञाण सुञाण आका खे अर्ज़ पे कयुमि अबू बकर न कीबायो आहे न कथायो आहे न बीठो आहे हलणो आहे अबू बकर हाओ साईं रहणो आहे अबू बकर हाओ साईं वरी निकिरी करे वरी हलणो आहे अबू बकर हाओ साईं अबू बकर पोइते पेर न हटायो आहे तॾहिं त मुस्तफ़ा मदीने में अची फरमायो आहे हा कला नुबास यौमल क़यामत दुनिया वारो हे ॿई मूंसां गॾु अॼु आहिनि क़यामत में बि मूंसां गॾु हूंदा उथंदा चओ न सुभान अल्लाह मुझो साईं तॾहिं त चई वया मां उम्मत जा थोरा लाहे चुको आहियां अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो केर अबू बकर जंहिंजे लाइ रोवे जो दरवाज़ो खुली वियो छो त अबू बकर जॾहिं बीमार हुयो पंहिंजा पुट पोटा घुराए करे वसियत करे पियो मरी वञा मुंहिंजे जनाज़े खे रोज़े अंदर जे दरवाज़े ते खणी हलिजो जे रोज़े जो दरवाज़ो पाण खुली वञे त अबू बकर खे अंदर दफ़नाइजो आ तारीख़ लिखियो आहे अबू बकर सिद्दीक़ जे जनाज़े खे खणी आंदो वियो आ गुस्ल कराए कफन पाराए नमाज़ पढ़ी करे अबू बकर सिद्दीक़ जे जनाज़े खे पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दे रोज़े अंदर ते जने खणी आंदो वयो आहा सलाम चई दुरूद पढ़ी करे गाल करण वारो अली हुयो चवे तो अल्लाह जा भी बंदो खणी आया हूं रोज़े जो दरवाज़ो खुदा जी कुदरत सां खुली वयो पर अंदरों आवाज़ ही अचे पयो ओदो खैरुल हबीब इलल हबीब केर अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजे लाइ रोज़े जो दरवाज़ो खुदा जी कुदरत सां खुलियो ओॾे बि हुलियो उते बि खुदा जी कुदरत सां दरवाज़ो खुलियो वो केर हो वो नबी हो पर हेॾे नज़र कंदे त हेॾे बि सिद्दीक जे लाइ खुदा जी कुदरत सां दरवाज़ो खुलियो वो नबी हज़रत यूसुफ हो ज़ुलेखा बंद करे चवे थी केरो बचाईंदी जे बचाईंदो वो चई खूह मां बचायो जे दरवाज़ा बंद हन यूसुफ भगुआ दरवाज़े ॾे काॾे भॼंदे दरवाज़ो बंद आहे ज़ुलेखा पियो चिमड़ी पई आहे खुदा जी कुदरत सां दरवाज़ा खुलंदा वया हुलंदा वया पर राज़ाबाद में खुली पिया अज़ीज़ मिस्र बि ॾिसंदो पियो आहे ज़ुलेखा उते जो उते गाल एड़ी कई आ यूसुफ अलैहिस्सलाम अदब जा हथ बधी करे चवण लॻो आहे अज़ीज़ मिस्र मूंसां ज़ुल्म न कजां मूंसां इंसाफ़ कजां मुंहिंजो फ़ैसिलो तूं न कजां मुंहिंजो फ़ैसिलो तुंहिंजे ख़ानदान मां नंढो ॿार करे वाह जे नंढड़े ॿार फ़ैसिलो कयो अल्लाह हुन फ़ैसिले खे क़ुरान में दर्ज कयो यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं जेल काठे करे बादशाह बणियो ऐं इन उहदे जी पाण घुर कयई अबा पाण में सलाहियत हुजे त उहदे जी घुर करे सघे सम्झो था न पर असांजा सादा माण्हू चरिया माण्हू मौलवी जो कहिड़ो कमु बाबा सियासत में मौलवी मस्जिद संभालनि खुदा जो बांधो सियासत नबियनि जो वरसो आहे सियासत कावड़जी छा हा जीअं दीन नबियनि जो वरसो आलिमनि जे हवाले मुस्तफ़ा कयो आहे त सियासत नबियनि जो वरसो आहे इहो सियासत बि नबी जे वारसनि जे हवाले आहे सियासत छा आहे पैगंबर जी सॼी ज़िंदगी ते नज़र कंदे मदनी ज़िंदगी ते गौर फ़िक्र कर कॾहिं साईं जन मैदान में कॾहिं मुसल्ले ते बि ॾिसंदे त मैदान में बि ॾिसंदे मुस्तफ़ा खे हा फैसला कंदे भी ॾिसंदे जे फैसला जेको न मने वरी उम्र ॾे खुटी खणी वञे हा ॻाल्हि सिधी आहे मुड़ुस सिधी आहे छॾ मंडे के बारे में क्यों रुले ये मुनाफ़िक भी खुटी खई जे उम्र वटि फैसलो कंदासीं अल्लाह मुस्तफ़ा ॿई ॻाल्हियूं ॿुधी करे फैसलो यहूदी जे हक़ में कयो आहे यहूदी कंबंदो पियो आहे जॾहिं उम्र ॻाढ़ो थींदो वियो हो वॾो ज़बान तराज़ हुयो ॻाल्हाए पियो साईं हे काफ़र जो पुटु उन जे साईं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि आहे इहो फ़ैसिलो तुंहिंजे नबीअ सॻोरे मुंहिंजे हक़ में कयो आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मूंखे ज़ोरी वठी आयो आहे
सुणी उमर फरमाए एड़ो फैसलो अज उमर कंदो जे उमर जे फैसले मां दुनिया सबक हासिल कंदी जे 2 मिनट तरसो वो त खुश थी पियो खैर न थींदो इन काफर जो उमर काफरन जे सख्त त आहे भाई वो तरार खणी करे ठकाव कराई मुंडी लही गई मदीने पाक में बड़ी गाल थी वई अब्बा मुसलमान मारे विधई उमर मिट्र माइट्र जा भजी आया पैगंबर वटि उमर कार कियो सैयदना फारूक आज़म भी अची वयो आ मुस्तफा चवण ते हुया उमर हे छा कई मथो जिब्राइल पहुची वयो हुकुम अल्लाह जो अची वयो महबूब जेको उमर फैसलो कयो यो सही हुयो जेको पैगंबर जो फैसलो न मने फैसला केर कंदो आ हां आलमन को फैसला कराइंदा क्यों जाहिलन को ना जालिमन को ना जुल्म थींदी आलमन को फैसला करा मुस्तफा खत भी बादशाह ने लिखन पया या सियासत नाहे त जो छा मुस्तफा दुनिया छली या त खिलाफत अबू बकर सिद्दीक फौजन जो फौजू मोकली दो पयो आ 2.5 साल अबू बकर की खिलाफत ते वरी गौर फिक्र कर खुदा जो कसम वरी 10 साल हुकूमत फारूक आज़म जी जो काफर भी लिखियो पंजे तारीख जे वर्कन में जे उमर जी अञा 10 साल भी हुकूमत रही त सजी दुनिया में इस्लाम ही इस्लाम हां जाते जाते इस्लामी रियासत ही अमन खुदा जो कसम कुरान में इंसाफ थी इस्लामी निजाम में इंसाफ थी अदल थी बरकत थी वही उलमाए किराम इन कानून जे लाए पाण पितोड़े रहा थे उलमा जो साथ देबो हां नबी जे दीन जा वारिस आलम थी नबी जे सियासत जा वारिस आलम थी हक को आलम जो सियासत करण खुश नसीबो शिकारपुर वारो शिकारपुर जे अंदर कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद थियो आ इंशाअल्लाह 8 फरवरी ते किताब ते ठप्पो हणबो जालिम जो मुकाबलो कबो कोई ते न हटबो साथ दीदो मता कोई चवे साईं मौलवी चढ़ंदा त कोन चढ़ंदा त कोन इंशाअल्लाह चढ़ंदा सो बनदर थी अचे पई बाबा असा जो कम आवाज जण मैदान ते अचण नतीजो अला जे थी है इब्राहिम अलैहिस्सलाम जे ला निमरूद जालिम आड़ा वारे उनके सटियाई को नियत जो फल दिसजा कणशी पानी जो ढुकड़ो चोंब में भरे करे कतरो मथो हारी दी पया पर नियत ही हया जालिम बाहिबारिया मा खलील जे मथा पानी जेको मुझे वस में आ वो हारिया कणशी जी एकरे कतरे सा बाहि त कोन विछाम भी पर कणशी ते रहमत वो सांडो फूकानी दो गया उन जी नियत ही हया त बाहि मथे दुखे बभड़ो थे इब्राहिम सड़ी अलैहिस्सलाम हाओ मुजा रब तुझी कुदरता खलील जे लाए बाए के गुलजार बनाए पर अल्लाह जे रसूल फरमाए नियत जो फल इहो आ त यो सांडो निभागो जेको मनूल भूखा दे पे जे फूकन जण सा बाए त कोन वधनी पर नियत इन जा इया हुई इन ते लानत पई वई मुझे महबूब फरमाए जेको सांडो मारी दो नस्ल जो सवाब खणदो सांडो मारण सवाब तव अबा आलमन जो साथ जो इन आलमन वाले बेड़े ते सवार हो जो इंशाअल्लाह देखची आलमन सा के जन्नत रे नींदास आलमन जो साथ देबो दिल सा इन ज़बान मा चौथा सच्चाई जी खबर पहुंची शुद्ध अल्लाह कुरान में फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन ए ईमान वारो रिजो मा अल्लाह सच्च जो साथ जो अल्लाह तो चली रिजो मा अल्लाह खां काथे कोई न थो दिसे वन वडेरो न पीरो पर अल्लाह त दिसे वथो न इन ठप्पे वाली जाए ते हो जाते निशान ते तमा हणो था ठपो कोई त न थो दिसे अल्लाह त दिसे तुन हाने तुझो ज़मीर काथे थो वनी पयो फैसलो काथे थो करे पयो जे आलम जे पासे ना अई ते बेड़ा पार थी आलम के साथ देखो इंशाअल्लाह 8 फरवरी के नवे साल को ये भी न कजो सूफी पढ़ी करे वरी घर वे हीरो बाबा हाने थयो मां न हेडे थो वञा न होडे थो वञा कोड़ेड़ा अथव चरिया सादा मां न ॾींदुमि बाबा वोट चरिया न थी जो वोट न विञाए जो वोट अमानत तव अमानत के सही इस्तेमाल कयो रब से जेको मुखा चवरायो गालरायो कबूल मक़बूल मंजूर फरमाए